पैगाम कोने ही मुझे आलिम सबोरे जो पैगाम कोने ही शेख तरीक़त जो पैगाम कोने मरकज़ी जमात अहले सुन्नत व खुश नसीब जमात आहे। अल्लाह के फज़ल ऐं करम सां जन जन जे सीने में इश्क़ मुस्तफ़ा मौजूद आहे। उहे सब उलमा ऐं उहे सब पीरान अज़ाम शेख तरीक़त रहबर शरीयत उहे बुज़ुर्गान दीन उहे अल्लाह जा ज़िंदा कामिल जेके माना आहिनि अल्लाह जा महबूब बंदा आहिनि उहे सभु मरकज़ी जमात अहले सुन्नत में शामिल आहिनि। उन जो दलील मीरपुर ख़ास के अंदर जेको प्रोग्राम थियो उहो बि हो ऐं हिन वक़्तु बि स्टेज ते अवां ॾिठो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तमाम ई मशाइख़ उज़ाम ऐं उलमा हिक स्टेज ते अव्हां खे इहो पैगाम ॾियण जे लाइ मुतहद मुनज़्ज़िम आहिनि ऐं पाण में गॾु वेठा आहिनि। जेके दोस्त न पहुची सघिया आहिनि उन्हनि जे न पहुची सघण जो सबबु ही आहे त हीउ मीलाद शरीफ़ जो महीनो हले पियो, उन्हनि जा प्रोग्राम ॾिनल हुआ। सो इन पैगाम खे अव्हां सम्झी करे इन ते अमल करियो, मरकज़ी जमात अहले सुन्नत जे दोस्तनि सां ताउन करियो ताकि हिन तंज़ीम खे हिन जमात खे असां मज़बूत करे सघूं ऐं ही नज़रियो ही पैगाम आम करे ऐं असां वधीक मुनज़्ज़म ऐं मुतहद थी सघूं। इन पैगाम खे सम्झी अवां सभिनी खे असांखे अमल करणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त असांखे इन पैगाम ते जेको असां अॼु ॿुधोसीं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। यकीनन आज की इस इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस में आप जितने आशिकान रसूल बैठे हुए हैं, ये फ़कीर मरकज़ी जमात सुन्नत का एक कारकुन होने के नाते और काफ़िला जाने सुन्नत का एक सिपाही होने के नाते मैं इस पिंडाल में जितने आशिकान रसूल बैठे हैं मैं फर्दर सबको सलाम अकीदत पेश करता हूँ कि आपको हुजूर की इज़्ज़त इतनी प्यारी है कि आप इस आलम में भी अपने उलमा और मशाइख़ के दीदार के लिए बैठे हुए हैं। मैं दावत खिताब देने चला हूँ पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला पीर करमुल्लाह साहब नक्शबंदी साहब से दरख्वास्त करता हूँ हुजूर तशरीफ लाए, ईमान अफरोज किताब से आशिकान मुस्तफ़ा के दिलों को मुनव्वर करें। नारा बुलंद करें, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक ताजदारे खत्म नबूवत। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिहि वलिलमुअ्मिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना
हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमाइन। स्टेज के जलवगर मशाइख़ इज़ाम, उलमाए किराम, हज़ारे अक़ीदन ऐं ईमानन जा मुहाफ़िज़, असांजा उलमा हिन स्टेज ते जलवगर आहिनि, जिन खे ॾिसी यकीनन तव्हां असांजूं दिलियूं ठरियूं आहिनि, जिन खे हीअ महफ़िल ॾिसी ख़ुशी थी आहे। हथ तो मथे करो, दिल ठरी आहे, बराबर थधाण आहे, हवा थधी घुली रही आहे, पर ईमान वारा जीअं थध तीअं वध। अञा बि दिल न ठरी, वरी चओ सुभान अल्लाह। जेके सुस्त आहिनि न, जीअं थध तीअं अधु, ऐं मोमिन जीअं थध तीअं वध। हिटदड़ी बादशाह तो फरमाए त जन खे सवड़ सिक जी तन ते पवे न पारो, जन खे सवड़ सिक जी तन ते पवे न पारो, सावण ऐं सियारो दिल तां दोस्त न विसरे। सीउ छा कंदो, थधी हवा छा कंदी, हिननि आलिमनि हिननि मशाइख़नि जा दीदार करे अॼु दिलनि में ईमान जी हरारत जागी आहे, इज़्ज़त रसूल जो जज़्बो जागियो आहे। दिल चवे थी त हेड़ियूं ॿ टे रातियूं गॾिजी पवनि, मदीने वारे जी सिफ़त सना ॿुधंदा। साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद जान सोना, तव्हां दिलगीर न थियो, इहे आशिक़ाने मुस्तफ़ा फज्र ताईं तव्हां सां ॿधल आहिनि। कहिड़ा कहिड़ा फज्र ताईं वेंदो, रुॻे हथ था खणो या पासे वठी निकिरी वेंदो जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन महफ़िल में वेहण जो सिलो चाहे, मन जलस मअल आलिम साअतैन औ मशा माहू खुतवतैन औ अकल माहू लुकमतैन आताहुल्लाहु जन्नतैन। के आलिम सां रुॻे ॿ घड़ियूं गॾिजी वेठो, केतिरो वेठो, आलिम सां ॿ घड़ियूं गॾिजी वेठो, के आलिम सां दस्तरखान ते ॿ लुक़मा गॾिजी खाधई, के आलिम सां ॿ विखूं रस्ते में गॾिजी हलियो, रब उन खे बाग़ जन्नत जा ॾींदो। हर बाग़ हिन दुनिया खां ॿीणो हूंदो। हाणे घड़ियूं घड़ियूं वेठा आहियो, हर घड़ी जे एवज़ तव्हांखे ॿ जन्नत जा बाग़ मिलनि, सोचो सस्तो आहे महांगो आहे। हड़ई गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस मदीने वारे साईं जी इज़्ज़त ऐं अज़मत जो बयान। ही आलिम, ही मशाइख़ परे परे खां गॾिजी तव्हांखे मदीने वारे पीर जो शान ॿुधाईंदा आया। ॿुधो सुन्नियो, ॿुधो कन खोलियो, आलिम मुझे नबी जे दीन जा मुहाफ़िज़ आहिनि, दीन जा चौकीदार आहिनि। चौकीदार जो कमु छा आहे, वो पहरो ॾींदो आहे, मथां को चोर चोरी करे, मथां को धाड़े फोरू फुरे वञे। ही आलिम मदीने वारे साईं जे दीन जा चौकीदार पंहिंजा मदरसा छॾे, पंहिंजूं खानकाऊं छॾे, अहिड़ी थधी रात जे अंदर मुफ्ती मोहम्मद जान जो मदरसो तव्हां ॾिसी अचो, माशाअल्लाह सवे तालिब पढ़नि था।
गरम हवा जा हीटर बूंदा पंहिंजे सुख आराम रखे छॾे इन थधी रात जे अंदर ई छाजे लाइ आया आहिनि तव्हांखे बाख़बर करण आया आहिनि मतां को कादियानी ख़त्मे नबूवत जो अक़ीदो चोराए वठे मतां को वहाबी इल्म ग़ैब जो अक़ीदो चोराए वठे मतां को आले तशय्युअ वारो सोने हबीब जे असहाब जे इश्क वारो अक़ीदो चोराए वठे ई मुहाफ़िज़ ई चौकीदार तव्हांजे तने ते अची तव्हांजे ज़िलनि में तालकनि में अची मुंहिंजे दिल पर मुहम्मद करीम जो पैगाम पहुचाए रहिया छा तव्हांजो चंदो घुरण आया आहिनि तव्हांखां पैसो घुरण आया आहिनि न न ही तव्हांजा ख़ैरख़्वाह आहिनि ही आलिम ही मशाइख़ तव्हांजा सजन आहिनि जेकी तव्हांखे मदीने वारे साईं जे इश्क जो सोज़ो सेखारण आया इज़्ज़त रसूल सेखारण आया अल्लाह तो फरमाए वलिल्लाहिल इज़्ज़तु वल रसूली इज़्ज़त आहे त अल्लाह जे लाइ इज़्ज़त आहे त अल्लाह जे रसूल जे लाइ वलिल मोमिनीन इज़्ज़त आहे त ईमान वारनि जे लाइ वलाकिनल मुनाफ़िकीन ला यअलमून पर मुनाफ़िकन के ख़बर नाहे मुनाफ़िकन के ॻाल्हि नाहे मुस्तफ़ा जे इज़्ज़त जी मुनाफ़िकन के ख़बर नाहे ही आलिम तव्हांखे इहो सेखारण आया आहिनि त मदीने वारे जी इज़्ज़त चाहे अज़मत चाहे इज़्ज़त जो ख़ालिक़ अल्लाह हुआ इज़्ज़त पैदा करण वारो अल्लाह हुआ इज़्ज़त जो मालिक अल्लाह हुआ ऐं अल्लाह पंहिंजे हबीब खे इज़्ज़त ॾिनी अहिड़ी इज़्ज़त ॾिनी अहिड़ी इज़्ज़त अता फरमाई जो ज़माने में मदीने वारो आयो इहो ज़मानो सभिनी ज़माननि खां वधीक इज़्ज़त वारो जेका ॿोली मदीने वारे साईं जी आहे इहा ॿोली सभिनी ॿोलियुनि में इज़्ज़त वारी आहे मदीने वारे जो शहर सभिनी शहरनि में इज़्ज़त वारो आहे मुस्तफ़ा जो घरानो सभिनी घराननि में इज़्ज़त वारो भला थधि लॻी वई अथव छा सिबा में हिते दरिया कर छॾे आया आहियो चओ सुभान अल्लाह मदीने वारे जो शहर में इज़्ज़त वारो मुस्तफ़ा करीम जो घरानो सभिनी घराननि में इज़्ज़त वारो मदीने वारे साईं जा बचड़ा हसन ऐं हुसैन एॾी इज़्ज़त जो जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि मुस्तफ़ा जी न्याणी एॾी इज़्ज़त वारी आहे जो सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार आहे मुस्तफ़ा जा सोहरा अबू बकर ऐं उमर एॾी इज़्ज़त आहे जो जन्नत जे अधलोटनि जा सरदार आहिनि मदीने वारे जो बिरादर फातिह खैबर मौला अली शेर चली अरब जो सरदार अजम जो सरदार ऐं मदीने वारो सारी कायनात जो सरदार मुस्तफ़ा जी इज़्ज़त चाहे जो जेॾीमहिल मस्जिद अक़सा में अचनि था त हाणे नबी सिफ़ुनि में तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी खां अॻे को इमाम सां गॾु बीहे निमाज़ थींदसि ॻाल्हायो चवनि था इमाम जे अॻियूं बीहे निमाज़ न थींदी इमाम जे अॻियूं वञे निमाज़
नमाज न थींदी इमाम जे घर में बराबर में दिए नमाज न थींदी इमाम जे पुठियां बीहणो मस्जिद अक्सा जे अंदर मुझा दोस्तों सवा लख नबी मुस्तफा का हक केर नाए मदीने वाले के बराबर में केर नाए हर नबी पुठियां आहिनि तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी खां अॻियां आहे मस्जिद अक्सा गवाही थी ॾिए मस्जिद अक्सा गवाही थी ॾिए सब नबियनि जो सजण सालार को या रसूल अल्लाह यतीमन यार को या रसूल अल्लाह यतीमन यार को या हबीब अल्लाह अयन आधार को सद मदीने में सिको इन जमात के मिटा आमीन तो आमीन सद मदीने में सिको इन जमात के मिटा बस तुझे जेके सदी सरदार को या रसूल अल्लाह यतीमन यार को मुझे सोने नबी इज्जत ही या अजमत ही या जो नबियों में नबी ऐसे इमामुल अंबिया तेरे हसीनों में हसी ऐसे महबूबे खुदा ठहरे नबूवत एड़ी जो नबियत जो इमाम हुस्न एड़ो जो हसीन जो सरदार सखावत एड़ी जो सारी कायनात जा सखी एक पासे मोहम्मद करीम दी सका अनामत सुभान अल्लाह जे हले नबी जो हलना जेड़ो जो हलना नाए जे निहारे तो मुझे नबी जे निहारे जेड़ो जो निहारे जे मदीने वारो साईं मुझो लजपाल नबी निहारे तो मुस्तफा जे निहारे जेड़ो जो निहारे जो मदीने में गुलाम अचे उन्हें के जिसन उन्हें के बुथने पर जेको बदीन जे इन पिंडाल में नहीं मुस्तफा दी इज्जत जो ही जलसो तो जिसे मदीने वाला उन्हें के जिसन भी था तो उन्हें ये सलात जा आवाज भाइयों अज तव्हांजो अचण सजायो तव्हांजो वेहण सजायो अज मदीने वारे दी निगाह तो मुंहिंजा आशिक अहिड़ी थधड़ी हवा में मुंहिंजी मोहब्बत में जागी रहिया आहिनि अज तव्हांजे लाइ मलाइक बि हिन जलसे खे इहातो करे बीठा आहिनि हफ़तहुमुल मलाइका व ग़शियतहुम सकीना मदीने वाले जिया जो असांजा बच्चा मदीने वाले ता कुर्बान असांजो माल मुस्तफा ता कुर्बान असांजी जिंद जान मदीने वाले मीर ता मदीने वाले साईं जो ऐलान थियो जंग जे लाए ऊदगी जंग जे लाए निकरो मैदान में त सहाबी इए ता निकरन जे नंढड़ा ॿार रांद जे मैदान ते निकरी छाजेला सिर कुर्बान करने जेला जान फिदा करने जेला सिर सब शय का वधीक प्यारो हूंदो आ पर मदीने वाले जा गुलाम नामूस रिसालत जेला इज्जत रसूल जेला
जानियों को कुर्बान कर बिटाई तो फरमाए तो सिर साजन के दे न तो मौत बिनी तू ही सिर के और इहो करे इंसाफ तो हो चंगोया है मरनो तो आहे मौत हिकड़े नी जरूर ईंदो पर जे मदीने वाले जे इश्क में मौत अची इहो दिहाड़ो असां लेना ईद जो दिहाड़ो आ जिए मुंहिंजा दोस्तो गाज़ी मुमताज कादरी इश्क रसूल में जान जो नजरानो ॾेई वियो अॼु पूरो पाकिस्तान छा पूरे दुनिया जे अंदर उनजो नालो रब रोशन कल्ह जी ॻाल्हि आहे नॉर्वे जे अंदर नॉर्वे हिकिड़ो यूरोप जो मुल्क आहे उन में हिकिड़ी अंग्रेज़नि जी NGO हुई उन NGO जा माण्हू गॾु थिया इस्लाम जे ख़िलाफ़ मुस्लमाननि जे ख़िलाफ़ उन्हनि रैली कढी ऐं उन्हनि ऐलान कयो त असां क़ुरान खे साड़ींदासीं पोइ मैदान में अची लास नाले हिकिड़ो यहूदी काफ़िर हुयो उन सरे बज़्म साम्हूं सभिनी जे क़ुरान खे साड़ियो जेॾी महिल क़ुरान खे बाहि न ॾिनी त हिकिड़ो आशिक़ मैदान मां हीअ जो छड़प ॾेई निकितो उनखे वञी उते तसी मुकूं हणंदे लकूं हणंदे उनखे जहन्नम में पहुचायो पुलिस पहुची वई पुलिस अचे उनखे घेरो कयो जे हाणे मूं पंहिंजो कमु करे छॾियो तव्हांखे जेको करिणो आहे सो भली कयो गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते मुस्तफा के इश्क में जान बने ये जान सस्तो सौदो मिठाई फरमायो तो मुझे हिन मथे थे ये कोड़ी हुन किपार किरो सिर न किरोड़े सिर हुजन मुझे हिन मथे थे ये कोड़ी हुन किपार वारे वारे मठियां सिसिया के सवार तड़पी तंद तवार मुंह मथा महबूब जी को छाता चओ जे सद मिले ये असांजा अकाबरीन अहले सुन्नत मरकजी जमात अहले सुन्नत जा अगवान जेकॾहिं असांखे सॾु कनि त सुन्नियो अचो नामूस रिसालत जे लाइ सिर क़ुर्बान करणो आहे त छा था चओ मदीने वारा आहे को तव्हां में जेको ऐलान करे त मुस्तफा जे नाले ते सिर बि क़ुर्बान ॿुधो ॿुधो मां अॼु तव्हां खां वचन वठंदुसि वाइदो वठंदुसि त मदीने वारे साईं खे मोहब्बत में जीअणो आहे मोहब्बत में मरणो आहे मदीने वारे साईं खे ग़ुलामी में जीअणो आहे ग़ुलामी में मरणो आहे पेर हितां न हटंदो पोइते पेर हितां न हटंदो पोइते तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार यार सहंदो सूर हज़ार यार मदनीअ जो दर केर छॾींदो ओ सिर जी सैन अगर जे लगली किरंदा गांधा हज़ार यार किरंदा गांधा हज़ार यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर मदीने वारे जे दर ते हुजूर जे सज ते मुस्तफा जे ग़ुलामी में छा था जो सिर क़ुर्बान कबो जेके इहो अज़्म रखो था जेके इहो हौसलो रखो था त मदीने वारे जे नाले ते सिर बि क़ुर्बान उहे ज़रा उथी बीहो माशाअल्लाह साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद जान सोना ॾिसो हे सुन्नी जो इश्क ॾिसो ही हज़ारे माण्हुनि जो इज्तिमा हुआ जेके सिर क़ुर्बान करण जे लाइ अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला अॼु इहो आद कयो त असां पंहिंजे अकाबिर पंहिंजे सुन्नी आल
ख़ुशि हूंदो सदाईं शाद ऐं आबाद हूंदो तमामु तमाम हज़रात तशरीफ रखे दावत खिताब देने चला हूँ इसी पर नूर महफिल के इस उरूज की आलम में ये कबूलियत की घड़ियाँ हैं। मैं दावत करता हूँ पीर तरीक़त राबर शरीयत सज्जादा नशीन आस्तान आलिया गुज़ारे करीम समारोह हुजूर किबला पीर आगा मोहम्मद अयूब जान सरहदी मुजद्ददी से कि तशरीफ लाए अपने बरबला अंगेज किताब से आज इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस से खिताब फरमाए। नारा तकबीर, नारा रिसालत, उलमाए अहले सुन्नत, मशाइख अहले सुन्नत, ताजदारे कब्र नबूवत। सुभान अल्लाह। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व इतरतिही बिअदद कुल्ल मालूम लह। स्टेज के रौनक अफरोज उलमाए किराम सादात किराम अजो के हिन अजीम शान खत्म नबूवत कॉन्फ्रेंस या मुआविनीन इंतजामिया सरकारी इंतजामिया यानी इलाके जो SHO DSP SSP साहिब मदीन अजो की हिन भलावी तकरीब में आयल मुझा मुसलमान भावरो दोस्तों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अजीजो दोस्तों रात जो काफी वक्त गुजरी चुको आ हाणे सुबह सादिक ना ही रात सफर जारी आ हिन आलम में हिन सी में उजागे में तव्हांजो वेहण इन ॻाल्हि जी निशानदेही करे थो त तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क आहे ऐं तव्हांखे उहो इश्क ऐं उहा मोहबत हिते हिन सी में हिन वाह में तव्हांखे विहारे वेठी आहे। अजीज़ो दोस्तो असां ही जलसो रद्द कादियानियत जे लाइ मुनक़िद कयो आहे ऐं असीं कादियानियुनि जा छो मुखालिफ़ आहियूं छाजे लाइ मुखालिफ़ आहियूं उनजो को वजह ज़रूर हूंदो मोटिव हूंदो उनजो जेके ॿियूं त ॻाल्हियूं तव्हांखे आलिमनि सॻोरनि ॿुधायूं पर हिकिड़ो असांखे जेको अव्हांखे बेदार करणु ऐं अव्हांजे ज़हन में ॻाल्हि आणणु उहा इहा ख़ासि ॻाल्हि इहा आहे असांखां केरु पुछे त तव्हीं कादियानियुनि जा एॾा मुखालिफ़ छो आहियो कादियानियत जे बरख़िलाफ़ तव्हीं छो था ॻाल्हायो। मिर्ज़ा आजहानी जहन्नुम मकानी मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी दज्जाल काफ़िर वो चवे थो पंहिंजे किताब में लिखे थो उहे किताब हिन फ़क़ीर वटि मौजूद आहिनि गुरुद्वारे खलील जी लाइब्रेरी में उन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे किताब में लिखे थो त आउं नबी आहियां आदम भी आउं आहियां हवा भी आउं आहियां मूसा भी आउं आहियां इब्राहिम शीस हारून हूद नबी जेके थे आउं आहियां ऐं ख़ुदि मुहम्मद भी आउं आहियां ऐं हसन ऐं हुसैन जहिड़ा बेशुमार मुंहिंजी झोली में पिया आहिनि। हू मलून इहा दावा करे थो हसनैन करीमैन जी बेअदबी ऐं अंबिया किराम जी बेअदबी करे थो। हू चवे थो जेको आउं नबी आहियां मूंखे ओ मुसलमानो अवी ॿुधायो भला अवी मिर्ज़ा ग़ुलाम अहमद जहन्नुम मकानी दज्जाल काफ़िर खे नबी करे मञो था जेके नथा मञनि हथ मथे करियो इंशाअल्लाह ताला जंहिं नबी जी नबूवत जे मथां हथ मथे कयो अल्लाह उन जे हथ
हथ खे कढे तंग दस्त बि कोन कंदो हथ जो उनजो हथ कढे मजबूर बि कोन थींदो अल्लाह जे हबीब जे दर जे अॻियां हथ थींदो बाक़ी ॿिए जॻह उहो थियण खां बचंदो इंशाअल्लाह अज़ीज़ हू चवे थो मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जहन्नुम मकानी उहो चवे थो आऊं नबी आहियां मूंखे नबी करे मञो तव्हां हथ मथे करे इहो चयो आहे असीं उनखे नबी करे नथा मञूं त हाणे ॿुधो हू छा थो चवे हू चवे थो आऊं नबी आहियां मूंखे नबी करे मञो जेको मूंखे नबी करे न मञंदो उहो कुटी जो पुटु आहे ओ मुसलमान तुंहिंजी ग़ैरत केॾां वई हली आहे हू सभिनी मुसलमाननि जूं माऊं जेके तय्यबा तो ताहिरा तो ख़ाशिया तो कानितात आहिनि उहे पंहिंजे घरनि में उहे मौजूदु आहिनि हया में शर्म में पर्दे में उन्हनि सभिनी जे मुसलमाननि जी माउ खे हुन कुटी कयो आहे उन खां पोइ चवंदो छा कयूं पाड़े में वेठा आहियूं राज में वेठा आहियूं पुटु परणायां थो ऐं अॻियां भत खाइनि हिकिड़े खे दावत न ॾिया या ॻाल्हि ठहे कोन थी जिनाज़ो थी वियो आहे आऊं उते वञा जिनाज़ो मोट थी वियो उनखे मां पाण वटि घुरायां इन्हनि ॻाल्हियुनि खां पूरे आलम इस्लाम जे माउ खे हुन कुटी चयो आहे ॿिए खे कुतो चयो आहे ऐं उन खां पोइ अञा बि उन जी कोन थी भरिजे हू चवे थो त आऊं नबी आहियां मूंखे नबी करे मञो जेको माण्हू मूंखे नबी करे न मञंदो उहो भूंडण जो पुटु आहे मां हुनजी भूंडण आहे पे हुनजो धूअर आहे इहे अल्फाज़ लिखियल आहिनि हुनजे किताब में हू दावा थो करे त मूंखे नबी करे मञो जेको मूंखे नबी करे न मञंदो उनजी मां भूंडण आहे उहो सभिनी मुसलमान जी माउ खे हुन भूंडण कयो आहे उहो मुसलमान तो ॿुध अञा हिन दिलि कोन थी ठहे अञा हिन दिलि कोन थी ठहे हीअ अञा अॻिते हली वरी चवे थो त आऊं नबी आहियां मूंखे नबी करे मञो हसन ऐं हुसैन जहिड़ा बेशुमार मुंहिंजी दामन में पिया आहिनि मोहम्मद हिकिड़े भेरे में राज ते वियो आहे ऐं बार बार मेराज ते वेंदो रहंदो आहियां हू चए थो आऊं नबी आहियां मूंखे नबी करे मञो जेको मूंखे नबी करे न मञंदो मुसलमान तूं ॾिस तुंहिंजी माउ खे हुन छा कयो आहे ऐं पूरे फ़क़ति हिन टिंडाल में त चवां वेठो पर तव्हांखे सफ़ीर बनाए अभी इहो पैगाम ॿाहिरि वञी ॾियो माण्हुनि खे मुसलमाननि खे पैगाम ॾियो त ओ मुसलमानो हू मुसलमाननि जी माउ खे हुन कुटी कयो आहे मुसलमाननि जी माउ खे हुन जहिड़ो थी वियो आहे गार खां पहिरीं हुन गार थींदी आहे जहिड़ो शुरू आहे ऐं हू चवे थो त मुसलमाननि जूं जेके जो मूंखे नबी करे न मञंदो उनजी माउ कुटी आहे जेको मूंखे नबी करे न मञंदो उनजी माउ भूंडण आहे ऐं अॻिते वरी चवे थो जेको मूंखे नबी करे न मञंदो उनजी माउ कंजरी कशजानी रंडी आहे ओ मुसलमान तुंहिंजी ग़ैरत केॾां वई तूं सां हथ खाईंदो तूं हुन सां मिली थो यादि रखो अव्हां जे पाड़े में जेकॾहिं गैर मुस्लिम रहे थो को हिंदू रहे थो को सिख आहे को ईसाई आहे केरु बि आहे उन सां सिले रहंदी करियो उन सां गॾु खाइण पीअण बि जाइज़ आहे शर्यत हराम कोन कयो आहे उन सां कारोबार करण बि जाइज़ आहे ॻाल्हाइण ॿोल्हाइण बि जाइज़ आहे बल्कि उन सां सिले रहंदी करियो असीं जेके मुसलमान आहियूं असां मुसलमाननि जी इज़त आबरू जान माल उन्हनि जी हिफ़ाज़त उहा सरकार जो ज़िम्मो आहे हुकूमत जो ज़िम्मो आहे पर जेके गैर मुस्लिम हिते रहनि था जीअं हिंदू अजत में रहनि था उन्हनि जी हिफ़ाज़त उन्हनि जे माल जी मिल्कियत जी इज़त आबरू जी ऐं न्याणियुनि नंगनि जी हिफ़ाज़त असां मुसलमाननि जो ज़िम्मो आहे अवी वञो पंहिंजे पाड़े में जेको को गैर मुस्लिम आहे दस्त शफ़क़त रखो तव्हीं उनजे मथां महिरबान थियो उनजी इज़त उनजी हिफ़ाज़त करियो उन्हनि जे न्याणियुनि नंगनि जी हिफ़ाज़त करियो जेके गैर मुस्लिम आहिनि पर जेको कादियानी आहे उन कादियानी सां कंहिं क़िस्म जो तालुक़ न रखो रखण खां पोइ इहो हिकिड़ो पैमानो आहे इहो हिकु साहिनी आहे साहिनी जा ॿ पुड़ आहिनि हिकिड़े पासे पंहिंजी माउ जी इज़त रखो हिकिड़े पासे पंहिंजे अबे जी इज़त रखो ॿिए पासे पंहिंजी कादियानी खां जेको ॿिज फाण वठनि था दवाउनि जो स्प्रे वठनि था ऐं असांखे अफ़सोस सां चवणो पवे थो त इन ज़री पुटी ॻाल्हि जे मथां पंहिंजो ईमान विकिणनि था ऐं माउ जी ॻाल्हि खाई आज़माइश करे वेहनि था इहा शर्म जी ॻाल्हि आहे अफ़सोस जी ॻाल्हि आहे मूंखे उमेद आहे यकीन आहे मूंखे अल्लाह जी रहमतुनि में अल्लाह जी कुदरत में मूंखे यकीन आहे इंशाअल्लाहुल अज़ीज़ पाकिस्तान में असां कादियानी जे मज़हब जो कम कंदासूं ऐं हिकिड़ो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदो हलां असां हुकूमत खे बि चऊं था हुकूमत खे मुतनब्बे
वज़ीर आज़म सां ऐं उन जी काबीना सां पूरे मुल्क जी इंतज़ामिया सां असां इहो चऊं था त हीउ कानून तव्हां ठाहियो आहे। इहो कानून जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ठाहियो, इहो आइन जो हिसो आहे। इहो आइन आहे पाकिस्तान जो। पाकिस्तान जो आइन अव्हां खां तक़ाज़ा करे थो हुकूमत खां ऐं जेके अमलदार जेके हेठि वेठा आहिनि उन्हनि खां, इंतज़ामिया खां इहो तक़ाज़ा करे थो त बाक़ी जेके कादियानी ठाहिनि था पंहिंजी जेका इबादत गाह ठाहिनि था उनखे हू मस्जिद जो शेप ॾियनि था, उहो ॾियणो कोन्हे को, महराब ठाहिणो कोन्हे को, मुनारो ठाहिणो कोन्हे को कानून मुताबिक़, ऐं उनखे न उनखे मिंबर ठाहिणो आहे, न मस्जिद जो नालो ॾियणो आहे। ऐं पाकिस्तान जा जेके अमलदार आहिनि उहे मजबूर आहिनि, मेरी दुनिया में मैं मजबूर महकूम, मेरी दुनिया में तेरी बादशाही या सियासी मुदाख़लत बंदि थियणु खपे। ऑफिसरनि खे इन मामले में फ्री हैंड ॾियो त असां ख़ुदा जो असीं कानून ठाहियूं था ऐं उन ते अमल करियो। असां चऊं था जेको कानून अॻ में ठहियलु आहे उन कानून ते अमल करियो, उन कानून खे टोड़ियो। उन कानून तव्हां ठाहियो आहे, उन कानून ते अमल दरामद में तव्हांखे पाण खे करिणो आहे। ओ अज़ीज़ो दोस्तो मुस्लमानो, अव्हांखे हाणे ॻोठ वञो ऐं कादियानी जो पहिरियों कमु त इहो करियो त कादियानी जी जेका मसनूआत आहे उनजो बाइकाट करियो, शीज़ान जो बाइकाट करियो। ॿियो पुछो त हीअ कहिड़ी शइ जी आहे, हीअ कहिड़ी कंपनी जी आहे जेकॾहिं का कादियानी जी जो आहे फैक्ट्री जो ठहियलु कादियानी जे मसनूआत कादियानी जी आहे त उन खां बि तौबा ताइब थियो। आईंदे लाइ उहा शइ न वठो ऐं कादियानी सां के बि तालुकात न रखो। कादियानी सां तालुकात रखणु हराम आहे, कादियानी सां ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु हराम आहे। कादियानी जेकॾहिं डॉक्टर आहे त उन खां फ़क़ति नुस्ख़ो वठी तूं कंहिं मुस्लमान जे दुकान तां वञी तूं दवा वठ त उहा दवा जेका तूं कोन थो खाई, उहो जहिड़ो सूअर जी ॿूटी थो खाई, सुई थो हणाई, उहा सुई कोन्हे को, दवा कोन्हे, उहो सूअर जो रत पंहिंजे जिस्म में अंदरि दाख़िल थो करी। मुस्लमान भाउ, क़यामत चई तूं रसूलुल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे जेको हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी शफ़ाअत कंदो, असांजी सिफ़ारिश कंदो। ऐं क़यामत जॾहिं असां सभु दौड़ी वञी रसूलुल्लाह जे पासे में बीहंदासूं, या रसूलुल्लाह असांजी शफ़ाअत फरमायो। असां दुनिया में ख़राब कम कया, असां पुठियां कम कया, असां पाड़े खे सुञातो कोन को, असीं ज़मीन थी विया आहियूं। या रसूलुल्लाह असांजी शफ़ाअत फरमायो। उन ॾींहुं असीं छा चवंदासूं? या रसूलुल्लाह असीं तुंहिंजा उम्मती आहियूं, असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो ज़रूरु पढ़ियो, असीं तुंहिंजा उम्मती आहियूं। पर तुंहिंजे उम्मती में असीं उहे बेख़ैरत उम्मती आहियूं जेके तुंहिंजे दुश्मननि सां असांजे संगत हूंदी हुई, तुंहिंजे दुश्मननि सां जेके रसूलुल्लाह जे ख़त्म नबूवत जे तख़्त ऐं ताज ते जेको डाको हणणु चाहे थो, रसूलुल्लाह जो ख़त्म नबूवत जेको तख़्त आहे उन तख़्त ते नऊज़ बिल्लाह ख़ातम बि थियनि त उहो जेको नबूवत जो जेको तख़्त आहे उहो तख़्त ते मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी वेहणु चाहे थो। ऐं नबूवत जो जेको ताज आहे उनखे ही नापाक इरादो हिननि जो असीं उहो ग़ुलाम अहमद कादियानी जहनुम मकानी खे इहे अंग्रेज़ जा पिठू, इहे ग़लीज़ क़िस्म जा मिरूं ऐं मरदूद ऐं मलऊन आहिनि। पाकिस्तान में वॾे खां वॾो हिननि जो मर्कज़ मरकज़ आहे उहो फैसलाबाद डिवीज़न में जनाब नगर रबवा में, उते हिननि जो उहो मौजूदु आहे। चिन्योट खां थोरो अॻियां वञो, चिन्योट शहर खां, उते हुननि जो उहो मौजूदु आहे। ऐं पोइ ॿियो नंबर वॾे खां वॾो मरकज़ असांजे इलाइक़े में कुंडरी में आहे। ऐं उहो कुंडरी पसकर ऐं कुंडरी जो नालो रखियो अथनि कुंडरी पाक। कुंडरी पाक नालो छो रखियो वियो? मुल्तान खे पाक कोन था लिखनि, सेवन खे पाक कोन लिखियो आहे, हैदराबाद खे पाक कोन लिखियो आहे, कुंडली पाक इन करे लिखियो आहे। इहो अंग्रेज़नि जे ज़माने में जॾहिं रेलवे स्टेशन विछाई वई, लाइनूं विछाई वियूं त कादियानी सां सलाह करे ऐं कादियानी जे चवण ते कुंडली पाक रखियो। ऐं वजह क़िस्म इहो आहे त कादियानी मलऊन मरदूद जी माउ जेका उहा कुटी आहे उहा कुंडली जी हुई। वजह क़िस्म इहो इन करे उन शहर जो नालो कुंडली पाक पियो। इहो इहे जेके कादियानी आहिनि इन्हनि खे अंग्रेज़नि, इन्हनि खे नसारनि यहूदियुनि जी पुष्ट पनाही हासिल आहे। असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त इहो शयूं बंदि करायो। जेके हिननि जो जेके इबादत गाहूं आहिनि उन्हनि खे मथां अॼो हिन खे तबलीग करणी कोन्हे को। हाणे चवनि त असीं तबलीग करी
सवेरे बोल साहब ॿुधायो त कादियानी जो हिकिड़ो घर हूंदो हो, अॼु उन जॻह ते 80 घर थी विया हलिया आहिनि ऐं बेशुमार ख़ानदाननि खे उजाड़े छॾियो आहे। नापाक इरादा रखनि था ऐं किरदारपुर जो जेको राहदारी मिली वई आहे उहा सिखनि जी लाइ आहे, उहा कादियानियुनि जे लाइ आहे। ऐं यादि रखो सरकारी इदारनि वारा मुल्क जी बक़ा इस्तेहकाम ऐं सालिमियत खे जे लाइ कमु करण वारा इदारा उहे क़ौमी इदारा ऐं उन्हनि क़ौमी इदारनि खे चवां थो त हीउ उतां कादियानी कोन, उतां ही राज एजेंट अंदरि मोकिलींदा। जे अफगानिस्तान जे हर शहर में राह वेठी आहे, हिते पाकिस्तान में ॻाल्हि ॿोलियो असांखे क़ौमी असेंबली जे सेनेट में बि जेके क़ौमी असेंबली जा मेंबर मां ऐं सेनेट जे मेंबर मां तव्हांखे राज एजेंट मिली वेंदा। हिते उनखे बाक़ाइदे खुली छुटी मिली वेंदी राज एजेंटनि खे। ऐं पाकिस्तान जो हाल इहो थींदो जेको मालदीव जो आहे, जेको ॿियनि मुल्कनि जो आहे, हिंदुस्तान जे मथां काशिफ जे मथां कब्ज़ो करे चुको आहे। पॉलिसी हिंदुस्तान जी हले थी। पाकिस्तान वॾी कुर्बानियुनि सां ठाहियो वियो आहे, कश्मीर खे वॾी कुर्बानियुनि सां हथु कयो वियो आहे ऐं हिन कश्मीर खे थाली में रखी जीअं बॉम्बे में जो केक हुजे केक वांगे कटे कश्मीर ऐं लद्दाख उन्हनि खे ॾेई छॾियो अथनि हिंदुस्तान खे। उहा मौत अञा ॿियो आहे, पर फ़िलहाल असां अवाम खे चऊं था जेकॾहिं हुकूमत वरी बि बाज़ नथी अचे ऐं कादियानियुनि जूं इहे रेशा दवानियूं इहे हलनि पियूं ऐं कादियानी बाज़ नथा अचनि त असीं अवाम खां अपील कंदासूं, अवाम खे असीं चवंदासूं त तव्हां उठो मेरी दुनिया के ग़रीबों को जगा दो। असीं अवई जेके सुतल माण्हू उन्हनि खे जगाईंदासूं ऐं असां उन्हनि खां क़ुर्बानी वठंदासूं। हाणे ॿुधायो त उते जेको मस्जिदूं आहिनि उन्हनि जे लाइ हुकूमत खे असीं उलमाए किराम ऐं मशाइख़ वेही हिकिड़ो फ़ैसिलो कंदा। जेकॾहिं हुकूमत इन ॻाल्हि ते क़दम खणे थी त ठीकु आहे, जेकॾहिं हुकूमत नथी खणे त वरी असीं अव्हां वटि ईंदासूं, असीं हिन अवाम वटि ईंदासूं जेके वीचारा पंध अचनि था, जे वटि मानी घर जी बेटे जी बि पक न हूंदी आहे, उन्हनि माण्हुनि वटि अवाम वटि असीं ईंदासूं ऐं उन अवाम खे असीं अपील कंदासूं त हुकूमत नथी करे, अचो उथो हिमत करियो। जेके कादियानी पलीतनि जेके ही मर्कज़ ठाहिया आहिनि इन खे असीं जड़ खां खोटे उछलाए छॾियूं। छा अवी उन पर असांजो साथ ॾींदा? जेको साथ ॾे उहो हथ मथे करे, जेको साथ ॾे हिलाए करे उहो असांखे ॿुधाए त हा असीं साथ ॾींदासूं, असीं उन्हनि खे अलॻि कंदासूं, असीं उन्हनि खे जड़ न कढी छॾींदासूं। अल्लाह तबारक व तआला ही इज्तिमा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला हिन इलाइक़े जे मथां अमन ऐं सलामती ॾे ऐं अमीन जेके बि हिते आया आहियो विखूं खणी अल्लाह साईं अव्हांखे विख जे अवल लखे नेमतूं ऐं रहमतूं ऐं बरकत अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। गुलाम है सलातो सलाम के लिए तमाम हज़रात खड़े हो जाएं, दुरूद सलाम होगा और दुआ ये मर्द है, निचोड़ है, दुआ में भी शिरकत फरमाएं, दुरूद सलाम के लिए खड़े हो जाएं। पीर करमुल्ला साहब का मोबाइल रह गए, यहाँ किसी साहब को मिले तो पीर साहब का मोबाइल उनको वापस कर दें। या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह। आका जब कहीं न हो ठिकाना तब वहाँ तशरीफ लाना, अपनी दामन में छुपाना, अपनी दामन में छुपाना, नारे दोज़ख से बचाना। या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
अपने वाले के सदके हमारी जमात का नाम फरमा, नामों से रिसालत की गैरत अदा फरमा। आज के इस महफिल में शरीक होने वालों को इस इज्जत रसूल की फयूज़ व बरक़ात से मुस्तफ़ीज़ फरमा। रब्बे करीम हम गुनहगार हैं, तकवार हैं, तू गफूर रहीम है, सत्तर रऊफ़ है, गफ़ार है, करम फरमा। हमें मदनी करीम की गुलामी नसीब फरमा, गैर को गुलामी दे। इलाहुल आलमीन हमें नामों से रिसालत की गैरत अता फरमा। इलाहुल आलमीन यहूद व नसारा की साजिशों से अमान में रख, यहूद व नसारा की साजिशों से बचा। अल्लाह हमारे पाकिस्तान को अमन अमान का गहवारा बना दे। हमारे अल्लाह हमें उलमाए अहले सुन्नत का साया हमारे सरों पर सलामत फरमा। अल्लाह हमारे अकामिर को हमारे जिंदगी बख्शिश करके अता फरमा। अल्लाह हमें सिरात मुस्तकीम पर चला। मेरे रब मोहम्मद करीम के सदके ये जितने लोग खड़े हुए हैं आपके पास सवाल करा ये बैठे हैं, अल्लाह करीम सबके दिल के मकासद पूरे फरमा। इन सबको अपनी आफियत में रख। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा फरजना बिल ज़फ़ूरिल क़ब्र वख्तमना बिल खैर व वग़फ़िर लना व अन जमीअल मुमिनीना वल मुमिनात वल मुस्लिमीना वल मुस्लिमात व सालिहीना व सालिहात व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूरि वजहिही मुहम्मद व आलिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह। तमाम जमात में आदाब को बेखसूस जाने अहले सुन्नत मुर्किबला मुफ्ती जान नईमी साहब को, बदीन की मर्कज़ जमात सुन्नत के तमाम साथियों, मौला जिबुल्लाह नईमी साहब के तमाम साथी और उसने इंतजाम पर मुफ्ती नज़ीर जान, उन तमाम साथियों को मैं दिल की गहराइयों से